नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे जुडो मां ख़बर ॾींदा हलूं त जुडो लॻ हज़ारनि जी आबादी ते मुश्तमिल क़दीमी आबादी वारे शहर ॾाजरो खे 4 ॾींहं अॻु एसडीओ इरीगेशन हबीबुल्लाह बिरमाणी गैर क़ानूनी अॾावत ॼाणाए सवें दुकान हैवी मशीनरी ज़रिए मसमार कराए छॾियूं, जंहिं सबबि मुतासिर थियल सवें वापारी मज़दूर रहमदिल पठाण, प्रभु कोहली, अमीर शाह, मोहम्मद बख्श खोसू जी अॻवानी में एहतजाज कंदे चयो त 17 फरवरी ते राति जे वक़्तु बिना इतला ते हैवी मशीनरी जी मदद सां संदसि दुकान, होटलूं, मेडिकल स्टोर, अटे जूं चक्कियूं, पेट्रोल पंप समेत ॿिया नंढा वॾा समूरा कारोबारी मर्कज़ ॾहण शुरू कया, जंहिंजे किरंदे मलबे जे आवाज़नि ते सवें शहरी घरां निकिरी सरज़मीन ते पहुता। हिननि सुप्रीम कोर्ट जे हुकम जो हवालो ॾींदे संदसि नाजाइज़ अॾावतनि खे नाजाइज़ ॼाणाईंदे खेनि धमकाईंदे शहर ॾाइण जो सिलसिलो जारी रखियो, जंहिं ते मुतासिर शहरनि जो अदालती फ़ैसिलनि जो एहतराम कनि था, पर मुज़ाकरा एसडीओ इरीगेशन तर जे बासर चौधरी लियाकत आराई खां वॾी रिश्वत वठी जमड़ाऊ जे हदनि खां परे ठहियल शहर खे ढाहे पट करे छॾियो, जंहिं सबबि दुकान में पियल करोड़े रुपयनि जी माल जो सामान किरी मलबे हेठि दॿिजी वियो आहे। हिननि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां पुरज़ोर मुतालबो कंदे घुर कंदे चयो आहे त वाक़े जी आला सतह ते जांच करे अदालती हुकम जी लताड़ कंदड़ राशि कामोरनि खिलाफ कानूनी कार्रवाई करे साणुसि इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।